नासिर नओं दिरो में मेरान टीवी पारां ऐलानियल सखावती ॾियारे जे हवाले सां मच कचेरी कोठाई वई। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मेरान टीवी जो रिपोर्टर अख्तर अबड़े जी रिपोर्ट। नएं दिरे में सियासी समाजी अॻवाननि तालीम खे ज़ेवर ऐं मंशात खे समाज जो नासो सॾींदे चयो आहे त तालीम बिना तरक़ी त करे सघे थी, पर मंशात सदा मुआशिरो तरक़ी कॾहिं बि करे नथो सघे। सरकार ऐं सियासी समाजी माण्हुनि खे अॻिते अची उन मां निजात ॾियारणु घुर्जे। मेरान टीवी जे स्लोगन पढ़ो लिखो नशो छॾियो सन सवारियो जे नारे खे सुठो सवण करार ॾींदे 7 डिसंबर वारे सकाफ़त वारे ॾींहं खे मेरान टीवीअ सां मल्हाइण जो वचन कयो आहे। पीरयो ॻोठ में पीपल्स पार्टी अॻवान असदुल्ला राशिदी पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें ज़िले चेयरमैन एजाज़ अमन लिगारी, सैयद अरशद राशिदी, मुमताज़ अरबाणी, मोहम्मद अनवर बुढ़ो, डॉक्टर खलील अहमद कटवर, सरदार आगा अली नवाज जलबानी, दीदार भुट्टो, प्रोफेसर अमन बख्श कटवर, काशान काजी, अब्दुल खालिक भुट्टो, जोइथराम जिनसार मंगणे जो समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। कचहरी में आयल हिक ॿिए सां गॾु वेही पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे हिननि कचहरियुनि खे मुस्बत करार ॾिनो ऐं चयो त ही कचहरियूं हिक ॿिए खे ॻंढनि थियूं, जेको सिंध जे ख़ूबसूरत रवायतुनि मां आहे। मंशात खे रोके तालीम सां ईंदड़ नसलनि खे सरशार करण ते ज़ोर ॾिनो वियो ऐं चयो वियो त सिंध सवारण में उहो ई आम नुक़्तो आहे। रस्म आहे असांजी मच कचहरी ऐं पुराणी रस्म आहे सिंध जे माण्हुनि जी, सिंध जी सकाफ़त में तब्दील थी चुकी आहे। मेरान टीवी जा बि शुक्रगुज़ार आहियूं। तइलीम जे हवाले सां मंशात जे हवाले सां स्लोगान ॾिनो आहे। तइलीम वालदेन खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त पंहिंजनि ॿारनि खे तइलीम ॾियो। तइलीम त इन करे सुभाणे ईअं न थिए त ॿार असांखे असांजे मथां उहा तकलीफ़ अचे ऐं ॿार अॻिते मुस्तक़बिल में सोचनि त असांखे वालदेन न पढ़ायो ऐं असां पछताव में अचनि वालदेन त असां काश पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं हा, तइलीम ॾियूं हा। तइलीम जी ज़ेवर नियाणियुनि जे लाइ बि ज़रूरी आहे ऐं नौजवाननि जे लाइ बि ज़रूरी आहे। मुस्तक़बिल जे लाइ असांखे मुस्तक़बिल सिंध खे अञा मज़बूत करिणो आहे। मुल्क शिक्षा जी लानत जेका मुल्क में ख़ासि करे मार्शल आर्ट जे दौर खां पोइ इहा शुरू थी, उनजे लाइ असां चवंदासीं त उन ते कंट्रोल बि कयो वञे ऐं पाण बि सियासी समाजी माण्हू जेके बि आहिनि उहे बि कोशिशि कनि त मंशियात जे हवाले सां ॿारनि खे उन खां परे रखियो वञे। असां त पाण मुतमइन आहियूं जेको हले थो त असांजे तालीम जो स्टैंडर्ड छड़ो फंक्शन था हलनि पिया ऐं इहे थी हलनि, बाक़ी नशे वारी का ॻाल्हि आहे उहा तमामु हद खां वधीक ज़रूरी आहे। माण्हू पढ़ियल हुजे न हुजे, पर जेको नशो आहे न उहो तबाही जो कारण आहे। अणपढ़ियल माण्हू बि तरक़ी कनि था पिया, पर जेको नशे में थी वियो न उहो पाण सॼो ख़ानदान तबाह आहे। सॼो तमामु बहितरीनु स्लोगन आहे जेको अला करे अमल थिए ऐं सॼी जी मेरान टीवीअ जो जेको स्लोगन आहे बहितरीनु स्लोगन आहे। इन जे लाइ जॾहिं सॼी पूरो अवाम जेको आहे सिंध सॼी जॾहिं हिन लाइ कोशिशि कंदी त इहे मंशियात ऐं इहे ॻाल्हियूं पोइ जेको सो ख़तमु थी सघनि थियूं। इहे पाड़ो जेको आहे असां ख़राबु कोठा असांजी गाढ़ो आहे असांजो ऐं जेका मुंहिंजे ख़्याल में असां सिंध जी पुराणी रिवायत रही आहे हिते इहे कचहरियूं अॻ में बि थींदियूं रहियूं साईं जन जे वालिद साहब असां हिते, ऐं इहे मुंहिंजे ख़्याल में बहितरीनु आहिनि। इहे हुअणु घुरिजे। हू जेको वठी पंहिंजे वॾनि खे इन्हनि खे ॾिसंदा आयासीं त तक़रीबन इहो बाहि हिते सियारे में या सावण में बि त इहो ईअं ई गॾिजी ओताकनि में विहंदा हुआसीं। तॾहिं इहो मेरान टीवीअ जो स्लोगन आहे मनशियात जे लाइ ऐं इल्मु पिराइण जे लाइ। इल्मु त नबी साईं जन जी इहो हिकिड़ी हदीस आहे, इल्मु पिरायो इहे खां वठी ख़बर ताईं या शायदि असांजे नौजवाननि त ठहियो, पर नंढनि ॿारनि ताईं बि इहा अची वई आहे सोपारीअ जे सूरत में या गुटको वग़ैरह इहे नंढड़ा ॿार बि यूज़ था कनि पिया। त हिकिड़ो नासूर आहे जेको असांजे मुआशिरे खे हिकिड़ो ॾही वांगुरु खाईंदो थो वञे। इन क़दम खे बि असां माना निंदियूं था त मंशा जे ख़िलाफ़ु बिल्कुलु सुठा ऐं सख़्तु उपाउ जेके असांजी गवर्नमेंट वठे पई, उन्हनि खे अञा वधीक इन ॻाल्हि में जेको असांजे तालीमी इदारनि में मंशात ऐं जेको नवां नशा आइस वग़ैरह जेको असांजे शागिर्दनि जी ज़िंदगी खे तबाह करनि था, उन्हनि जे लाइ सख़्तु उपाउ वरिता वञनि। असां तव्हांजे सथ खे मेरान टीवीअ जे हिन नारे खे उनखे साराहियूं था। मेरान टीवीअ जा शुक्रगुज़ार पंहिंजो असांजे दोस्त जेको अॼु हिते असांजी मच कचहरी कई आहे साईं असदुल्ला शाह। ही सिंध जी असांजी रस्म आहे, रवायत आहे, छो त ही सदियुनि खां सिंध जी महिमान नवाज़ी हलंदी आहे। उहा सिंधियुनि जी असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे अजरक जी टोपी जी, खे उनखे असां उजागर करण जे लाइ ही असां प्रोग्राम रखंदा आहियूं मच कचहरी जा। ऐं इंशाअल्लाह 7 जेको डिसंबर ते मेरान टीवी तरफ़ खां रखियो आहे त उहो भरपूर नमूने सां मल्हाई वेंदी। मच कचहरी सिंध जी सूंह आहे। इंशाअल्लाह साईं जेको शुरूआत कई आहे, असां नंदरे वारनि जो इहो ई प्रोग्राम आहे त असां इंशाअल्लाह 7 वार्डनि में मच कचहरी कंदासीं। जी रवायत आहे ऐं इहा हलंदी अचे पई, पर कुझु टाइम घटि थी आहे, पर हाणे छा सियारे जी शुरूआत थी आहे
मुंदरे मां ई मच कचहरीअ जो पहिरियों ई प्रोग्राम आहे ही वधंदा। दौर में ही प्रोग्राम थियणु घुरिजनि छो त असांजी इहा सिंधियुनि जी सुञाणप आहे ऐं असांखे ही प्रोग्राम करणु घुरिजनि। ॾाढो लुत्फ़ थिया थूं साईं। अॼुकल्ह अहिड़ो दौर थो हले पियो जो जेकॾहिं चारि पाण में माण्हू वेठा आहिनि त उहे बि मोबाइलूं खणी हिकु ॼण उन सां था पिया कनि। सो उन अहिड़े माहौल में ही जेको तव्हां कचहरीअ वारो सिस्टम आहे सुठी थी आहे। मौके ते आयलनि खे अजरक जा तोहफ़ा ॾियण सां गॾु मछी पली ऐं ॿिया खाधा खाराया विया। अख़्तर अबड़ो, मेरा टीवी न्यूज़, नौंद।